अस्सलाम वालेकुम। हिन महिल असां पढ़ियल लिखियल नौजवान शागिर्द ते ॻाल्हाईंदासीं जेको डिग्रियूं त हासिलु कनि था मगर हुननि खे एतिरी माना इल्म जी ॼाण उहा कोन्हे जेको हू दुनिया जे लेवल सां उथी वेही सघनि, हू का ख़रीद फ़रोख़्त करे सघनि या को माना मसइलो हल करे सघनि। सवाइ बसि हू किताबी इल्म खां सवाइ बि जापोल करे का उन वधीक हासिलात नथा करे सघनि। जीअं मां उन लाइ ॿ टे दलील तव्हांजे आॾो ॾींदुसि। मिसाल ॻाल्हि, पढ़ियल लिखियल छोकिरे खे तव्हां हिकु माना 500 जो नोट ॾेई मोकिलियो त 1 किलो वॾी मच्छी वठी अचो ऐं हू वञी वॾी मच्छी जी ॼाण न हुजेसि, सिर्फ़ु हू गिरास मच्छी वॾी हूंदी आहे ऐं माना ॿियो गुलफाम वॾी हूंदी आहे जंहिंमें लज़त न हूंदो आहे, फार्मी मच्छी हूंदी आहे। हुनखे असुली मच्छी जी ख़बर न हूंदी त को कुरड़ो सुठी मच्छी ऐं वॾे में वॾी मच्छी सुठी मच्छी जेको लज़ियत भरियो उहो कुरड़ो मच्छी हूंदो आहे। हुनखे ॼाण न हुजे, हुनखे मच्छी खपाइण वारो जहिड़ी मच्छी हथ में पकड़े ॾींदुसि त माना उहो वठियूं खयूं ख़ुशि थियूं हलियो ईंदो, मगर हुनखे ॼाण न हूंदी त कहिड़ी मच्छीअ जो नसुलु भलो आहे या कहिड़ी शइ सुठी आहे। मिसाल तौरु ॿियो तव्हांखे वरी माना दलील ॾियां हुन नौजवान जे लाइ। जेकॾहिं नौजवान खे तव्हां 1000 जो नोट ॾेई मोकिलियो त वाह 1 किलो गिह वठी अच, त हुनखे गिह जी क्वालिटी जी ख़बर न हुजे त हू गिह हिकु आम गिह खजूर वठी अचे या ॿियो को वठी अचे, पर हू हबीब आयल गिह न वठी अचे, त छा इन में उहा तइलीम जी शऊर आहे? छा इन जे तइलीम जो जेको ख़र्चु आहे उहो अजायो न आहे? या मिसाल तौरु पढ़ियल लिखियल छोकिरे खे जेको चए थो मूं वटि डिग्रियूं आहिनि ऐं माना मोबाइल टच मोबाइल हथ में अथसि, तव्हां चयोसि चांहि जो माना किलो चांहि जो वठी अचो, तव्हां चांहि जे लाइ वञे ऐं हिकु माना 3rd क्लास जो चांहि वठी अचे, असुली चांहि जेको आहे लेप्टन चांहि असुली जेको कंपनी वारो उहो सुठी क्वालिटी वारो न वठी अचे, छा इन माण्हूअ में शऊर चइबो? दोस्तो, इल्मु हासिलु करण सां गॾु ॿाहिरी माना हालातनि जे मुताबिक़ बि शऊर हासिलु कजे त हिन दुनिया जे हालातनि में कहिड़े लेवल सां वञिजे, कहिड़े लेवल सां घुमिजे, कहिड़ियूं शयूं ख़रीद कजनि, कहिड़ियूं शयूं सुठियूं आहिनि, हर शइ जी मालूमात रखे। इल्म में बि के अहिड़ा मालूमात आहिनि जीअं मिसाल ॻाल्हि माना हिन जो तोर माप जो माना उन्हनि जो ॾसियो थो वञे ऐं माना हिसाब किताब जा लेवल सां पढ़ायो थो वञे ऐं माना हिसाब किताब जो पढ़ायो थो वञे, तोर माप जो। हाणे जेकॾहिं कंहिंखे चए त भाई हीउ प्लाट वञी मापे अचो त हुनखे माप जी ख़बर न पए, फुटनि जी ख़बर न पए, फुट में घणा इंच आहिनि, या माना किलोमीटरनि जी ख़बर न पए 1 किलोमीटर में घणा आहिनि, माना अहिड़े लेवल सां हर माना इल्मु उन खे चइजे जेको हू शऊर रखे, हर पहलू ते पंहिंजो ध्यानु रखे। हिन सॼे काइनात जे जेको गोलो आहे, जेको असांजे आॾो जेको का बि शइ वहे वापरे थो, उन्हनि सभिनि ते कड़ी नज़र रखे त सम्झो उन इल्मु हासिलु कयो, उन इल्मु पिरायो ऐं सिर्फ़ु किताबनि ताईं महदूद हूंदो ऐं किताबनि खां ॿाहिरि माना हालातनि ते नज़र न रखंदो, किताब पढ़ी ॿाहिरिनि हालातनि ते नज़र रखी उतां कुझु बि पिराइजे ऐं उन्हनि में बि कुझु हासिलु कजे त पोइ उहो इल्मु वारो चइबो, त पोइ उहो ॾाहो चइबो, उहो माना तइलीम याफ़्ता चइबो, वरना उहो तइलीम याफ़्ता न चइबो। जेको माना वञे शहर में ख़रीद फ़रोख़्त करणु या कंहिं शइ ख़रीद करण लाइ वञे त हू मोगो जो मोगो थी सिर्फ़ु हू पंहिंजे माना इन में ठठ में हुजे त बसि मां पढ़ियल आहियां, बसि इहो ज़हन हिते तयारु कयो वेठो हुजे त बसि मां हेतिरो पढ़ियल आहियां, मूं जहिड़ो को पढ़ियल आहे कोन। न, हुन में शऊर तॾहिं माना शऊर वारो तॾहिं चइबो जो हर शइ जी हुन में ॼाण हुजे, हर एटम जी हुन में ॼाण हुजे। हू इल्मु वारो हूंदो त हर एटम जी ॼाण रखणु घुरंदो, हर शइ जी, आलू जो बि ॼाण रखंदो कहिड़ो आलू सही आहे कहिड़ो ग़लति आहे, हू हर शइ जो माना ॼाण रखंदो, तॾहिं हू तइलीम याफ़्ता आहे। महिरबानी, अस्सलाम वालेकुम।